ॼाई हमें अमड़ खे सुख ॾिन में भाइन खे मां यादि बि न आहियां। ओ शायदि पिरने खां मां विसरी वई आहियां। ओ शायदि मारुनि खां मां विसरी वई आहियां। ॼाई हस अमड़ खे सुख ॾिन में भाइन खे मां यादि बि न आहियां। वाह माई तुंहिंजी निड़ी पाण वञी अधोड़े उमिरि जी थी आहे, पर तुंहिंजी निड़ी त अञा 16 सालनि जी आहे। अचे वञे ॻोठ जी गेरी, मां बि चवां सकी नाहे आई। बसि अधी घर जे कमनि कारनि में पूरी हुअसि। झट घड़ी हेॾे ईंदसि तुआरे ॾेर जी पोइ भंडी हूंदी मुंहिंजे कढ। हेॾे मां सां अॼु ॻाल्हि कर चिटी, जंहिंमें भितर न मिटी। मां जो तोखे भत जो डिश भरे ॾिनो त चाची वसाई खे वञी ॾे, उहो तूं काॾे कयो? उहो त मां चाची वसाई खे ॾिनो। हूअ तुवारी ॾाढी त मञे ई नथी। हो त चए थी मूंखे तव्हां शोलनि में भतु ॾिनो आहे। मोरा ख़ुदा करे इल्ज़ाम त न हण मां ते। मां इल्ज़ाम थी हणां की न तूं पाण धिके छॾियो डिश बूटिन जो। चपड़ चटी त आहे न असुल खां। माई जॾहिं तोखे मां ते एतबार न हो त पोइ तूं मूंखे खणी डिश न ॾिनी आहे। बाक़ी हाणे छाकाणि सलाह भला माण्हू खिलाए पई। मां थी माण्हू खिलायां की न तूं लाहे पाए पई आहे सफ़ा हाणे। अधी मुंहिंजे अबे ॾाॾे जी तोभां, मुंहिंजे पीउ माउ जी तोभां, मुंहिंजे सावरनि जी तोभां, मुंहिंजे मुड़ुस जी तोभां, मुंहिंजे पाड़े वारनि जी तोभां, जंहिं मौलवी वटि सीपारो पढ़णु वेंदी हुअसि उन जी बि तोभां, नंढे हूंदे सिंघ बहंदी जंहिं चोले सां उघंदी हुअसि उन चोले जी बि तोभां, जंहिं ठिपे सां खेॾंदी हुअसि उन जी बि तोभां, ॿियो त ॿियो मुंहिंजी सिंघ जी बि तोभां। जो ॿीहर मां तुंहिंजो कमु करे वञा त तूं मुंहिंजो नकु पाड़ में वढिजांइ। हिकु त कमु कयां वरी दमान बि मां थी करे पई। छो माई तूं मूंखे अटो पुॼाईंदी आहे छा? ॾॾो कीअं थी बीठी करें? मां सुञाणा तोखे बि तुवारे कहो लखे बि। ॾॾे जूं होशियारियूं त आयो न। मां भत जो डिश भरे ॾिनो आहे त मां चयो वञी चाची खे ॾे, कन अखि वठी ऐं तूं बूटिन खे तप ॾे। हूअ माथे कांढिजी आई आहे त तव्हां मां ॾे भतो छोला मोकिलिया आहिनि रुॻो। तुवारी ससु खे त ख़ुदा 12 ई महीना बुख ॾेई छॾी आहे। कंहिं शइ मां ढहो ई नथी करे पई। सॼो डिश वञी रखियो मांसि तॾहिं बि नथी मञे। ना मनूं ख़ुदा मारे पुछंदुसि। हिकु चोरी ॿियो वरी सीना ज़ोरी। बूटियूं खाई वरी ॻाल्हायूं बि असांखे थी वञे। तोखे को चवण वारो आहे नाहे? माई मां ग़लती थी वई जो मां तुंहिंजो चवणु वरितो। उन महिल ठुप जवाबु ॾेई बीह रहिया त तूं मूंखे छा करीं? न मूंखे ॿुधाए। मां माण्हुनि में तुंहिंजी इज़त पई रखां, जीअं चए पई तीअं पई कयां, पर तूं मुंहिंजी इज़त न रखी। ॾींढो ॾेई छॾियो थी मूंखे। माण्हू छा चवंदा त सकीना पाड़े वारनि जी शादियुनि में वञी ऐं बूटियूं चोराईंदी आहे। भला इन ॻाल्हि में को शक शुबो आहे छा? हक़ीक़त आहे। जॾहिं ईंदसि तूं मां ते ॾमरियल आहे। माई मां तुंहिंजो गंज त न नियो आहे। जा मां तुंहिंजा के वॾा त न आहिनि मारिया जो तुंहिंजी मां तो कावड़ लहे ई नथी। मुड़ुसु इहो तुंहिंजो बीमारी में वियो, पीउ मां ख़ुदा न्याए, बाक़ी तुंहिंजी मां ते कावड़ छाजी आहे? न मूंखे ॿुधाए। आड़ी हलड़ी हल मौत भर मूंखे चई थी ॿुधाए। मां तुंहिंजी रग रग खां वाक़िफ़ आहियां सकी। तोखे ख़ुदा इन जे करे ठाहियो त मां सां अचे करे झेड़ा करे हया जी ज़रिए हुजे त तोखे लेच कर ॾियां। बाक़ी रिढ नगो रबाब वॼाईंदे विरिया थिया जंहिंजी ॿोली ॿे। 8 आने की पोनिया 8 आने का पान, चल मेरे घोड़े हिंदुस्तान। हिंदुस्तान में पहली गली में लियाकत अली को गोली लगी। सारी दुनिया रोने लगी, रोते रोते भूख लगी। खाओ बेटा मूंगफली में दाना नहीं, हम तुम्हारे नाना नहीं। नाना गए दिल्ली से लाए बिल्ली के 2 बच्चे। अल्लाह मियाँ सच्चे को सच्चाई दे। भाई की दुल्हन लाएंगे, भाई की दुल्हन काली 100 नखरे वाली। एक नखरा टूट गया, भाई का मुंह सूज गया। बिस्मिल्लाह क्या पंहिंजी आई खे, बिस्मिल्लाह क्या पंहिंजी गोदी खे, बिस्मिल्लाह क्या पंहिंजी बख़्तावर खे। अल्लाह आंदोई। मुड़ुस न आयो छा? अमा अचे तो गाॾी खे छांव में बीहारे पियो, चए उस ते सड़ी न वञे। आई ख़ुशि त आहे न? तोखों सिवा दिल ई नथी लॻे। दिलगीर नशी मां का आई मां में छा आहे? जेको तो में आहे त उहो दुनिया जी कंहिं बि शख़्स में न आहे। अमा तूं त जीजल आहे न मुंहिंजी मिठड़ी मां। उते दिलि घबराईंदी आहे। राति जो जॾहिं बिजली वेंदी आहे न त पोइ मूंखे भउ थींदो आहे। पोइ तुंहिंजी यादि ईंदी आहे ॾाढी। चरी शुकुरु करे सॼी उमिरि मनहनि में गुज़ारियई। मां जेके ॾुख ॾिठा त मूंखे ख़बर आहे न।
तोखे अलाह साईं बख़्तु ॾिनो आहे, पढ़ियल लिखियल मुड़ुसु मिलियो, बंगुलनि माड़ियुनि वारी वञी शींहं कारनि ते थी घुमे, मां पूरो रेल ते बि न आहियां चढ़ी, अलाह कंदो त सदाईं हिंदोरनि में लुॾंदी आहियां। चाची अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पंहिंजे घोट पुट खे अबा अचु हेॾो अचु, भली करे आई, हेॾो अचे वे तव्हां तुंहिंजे लाइ पहिरां जे लाइ रिली खणी अचां। चाची छॾियो रिली खे, असां महिमान थोरी आहियूं, असां हिन घर जा भाती आहियूं। हा अबा बिल्कुलु, पर पहिरियों दफ़ो सतावड़े ते आया हो न। डेम्बी ओ आई डेम्बी, एॾो इहो विहाण रिली तोखे सुठा खणी आई। अम्मा मां थी खणी अचां। आई तूं वे, डेम्बी पाण खणी ईंदी, मां तो मिज़मान खे कमु कराईंदमि, मूंखे छा थो शींदो। 2 ॾींहंनि में धारियो करे छॾियो न। धारी न आहे पर मिज़मान त आहे न। हाणे मां तोखे पहिरियों वारियूं लखु लानत त न ॾींदसि न, जा इहो त न चवंदीसां त छोदी छोरी उथी ऐं मैं खे बाल्टीन पाणी जो ॾेखारे, जा मीहोगी में इहो त कोन चवंदीसां त छेणनि ते कलई विझ त तूं पुसण खां बचाए हिननि खे, जा खटनि खे उभो कर। साईं रस्ते में का तकलीफ़ त न आई तव्हांखे? न न साईं, तकलीफ़ कहिड़ी, चङो इहो बि सही थी वियो। हवाल वठंदव या ॾींदव? पहिरियों तव्हां हवाल ॾियो, पोइ अखियुनि सां ॾींदासीं। हवाल ख़ैर जो, तव्हां शादी करे वियव, असां वरी पंहिंजे कमनि कारनि में लॻी वियासीं। मां बि मिड़ई रोज़ी जे कढ हूंदो आहे। अॼु मां ॿुधायो चे अॼु ढेबरी ऐं निमखणूं अचनि था पिया हिन ते सतावड़े ते। मां चयो मां बि भला घर थियां, वरी तव्हांखे ॾिठोसीं ख़ुशि थियासीं। ॿियो ॿार ॿचा नंढा वॾा सभु ख़ुशि आहियो न भाउ? अलाह पाक जा एहसान आहिनि, रब पाक जा थोरा आहिनि असां ते, हुजे बि ख़ैर। जी अदा, असांजा हवाला ख़ैर जा। ढेबरी सां घणो वक़्तु पियो गुज़रे, ऑफिस मां बि मोकल ते आहियां। हीअ यकी तयारियुनि में ई त अॼु हलूं सुभाणे हलूं, सॼो ॾींहुं तव्हांजी ॻाल्हि अथसि ज़ुबान ते। उहो चवंदा न आहिनि त पिरी न सही, पिरियुनि जी पचार ई सही। बसि पोइ मां बि चयो रस्म बि आहे, ढेबरी जी दिलि बि ख़ुशि थी वेंदी। सुबुह निकिता आहियूं नाश्तो करे, रस्ते में आइस्क्रीम खाराईमांसि, उहा न वणियसि, चई मूंखे रते देर मां माओ वठी ॾे। वरी मां रते देर वियासीं उन जे लाइ, वरी अदरवाह जा पकोड़ा खाधासीं। हाणे तव्हां सां मिलिया आहियूं, तव्हां ॾे पुॻा आहियूं, ॿियो ख़ैरु आहे। घर ॾे ख़ैरु लॻो पियो आहे न, चाची डोज़र लूअर सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि न, अलाह जो शुक्र आहे सभिनि ॾे ख़ैरु लॻो पियो आहे। हुजे बि ख़ैरु। छा खाईंदव पीअंदव? कुझु न अदा, अलाह फुल लॻा पिया आहियूं। अदा तव्हां फुल आहे त असां वरी कहिड़ो लंघण ते वेठा आहियूं, असां बि भाउ खाईंदा पीअंदा आहियूं। हिजाब न कयो, हुकुम कयो। हिजाब छो कंदासीं भाउ, असां कहिड़ा महिमान आहियूं, असांजो पंहिंजो घरु आहे। अदा ईअं न चओ, हिते पोइ वरी मानी न मिलंदई, वेठो बाथा ॾींदे पोइ। अदा असां तव्हांखे ॾिसणु आया आहियूं, मानी खाइण थोरी आया आहियूं। अदा सही आहे, पोइ अॼु असांखे ॾिसी गुज़ारो कयो, मानी तव्हांखे ॿिए दफ़े खाराईंदासीं। अबा हे जेके पढ़ियल माण्हू था थियनि पिया, असांखे त ख़ुदा बचायो इन खां, इन्हनि में एटीट्यूड आहे। मां चयो शक ई नथा थियो पिया, वॾनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ न, जंहिंसां मिलंदा आहे पहिरियों थोरो मुंहुं ख़राबु करे, माना ईअं ॻाल्हाईंदा ॼणो को वॾो को हिननि जो वॻु लुंडो कयो आहे। भाड़ी माण्हू इंसानु थिए, ॿिए माण्हू सां खिली ॻाल्हायो, उन जो नालो वठो हर हर, उनखे सुठो महसूसु करायो की न एटीट्यूड आहे। जुती में ईअं खणी करे मां तव्हांजे एटीट्यूड खे जेको आहे पादर हणा, कहिड़ो एटीट्यूड आहे इहो? हया धारे, शर्म धारे, एटीट्यूड आहे, मिटी आहे, एटीट्यूड आहे न पर मिटी आहे। असांखे त नालो बि नथो अचे पियो। ईअं हूंदो आहे पढ़ियल हो तव्हां, त माना असांखे सेखारियो न, रोल मॉडल थियो न तव्हां असांजा, त बाबा हीअं ॻाल्हाइबो आहे वॾनि सां, हीअं कबो आहे, हीअं जेको आहे सो माण्हू सां मिलिबो आहे। माण्हू मिले त ख़बर पवे त मुड़ुसु माण्हू सां मिलियो आहे। पढ़ियल तव्हां भूशर में इनखे माण्हुनि जा रिश्ता ई ख़राबु करे छॾिया अथव, न कंहिंसां सही हथ था मिलायो न छा। मां पढ़ियल आहे, मां हिन सां न मिलाईंदुमि, लख लानत अथई। पढ़ियल आहे त तूं मथो लही आयो आहे छा? तूं पढ़ियल आहे त तूं फ़र्क़ु ॾेखार न, तुंहिंजी तमीज़ में फ़र्क़ु हुजे, तुंहिंजी हर शइ में फ़र्क़ु हुजे। कान तूं माना जाइलनि खां बि परियों ईअं माना बूथ सुॼाए ॼणो के पादर आहियां थी। इहो अबा कहिड़ी पढ़ाई आहे, कहिड़े कम जी आहे इहा पढ़ाई? तव्हां असां पढ़ी वसम कयासीं, हाणे तव्हांजी वारी आहे। अलाह अलाह कयो, थोरो इंसानियत त धारियो न, पढ़ियल त खणी तव्हां आहियो। बसि हाणे मां वधीक न चवंदोमांव, छा आहे त असांजो वात आहे ख़राबु। पोइ तव्हां चवंदव चाचा तूं जेको आहे सो घणो थो ॻाल्हाए, इन जे करे बसि बा चुप कयूं वेठा आहियूं, इज़त जो टुकुर खाऊं था पिया पंहिंजे घर में।
पर इहो थोरो महिरबानी कयो भाउ ॿेली ईअं न कयो। इहा कहिड़ियूं एटीट्यूड अलाए छा जेको इहे करनि था पिया। मूंखे त असां बचियल ऐं पढ़ियल अनपढ़ियल इन खां शुकुर आहे अलाह जो। मां चवां मां पढ़ियल न आहियां, शुकुर आहे, तव्हां वांगुरु त न आहियां न। हिकिड़ी जॻह ते वियुमि, इहे जेके लेट्रिन थींदियूं आहिनि इन्हनि में गारियूं लिखियलूं हुजनि। मां चयो पोइ मां पढ़ियल माना जेके आहिनि माना ईअं हूंदा आहिनि जेके पढ़ियल आहिनि उहे लिखनि था गारियूं वग़ैरह, उन खां त मां चयो मां अनपढ़ियो भलियो आहे, वरी कंहिंखे गार त न ॾींदुमि, तमीज़ त हूंदी मूं में। त इहो कुर्ब कयो, हे हथ जोड़िया भाउ, ॻाल्हि वॾनि जी बुरी न मञींदा कयो। छा आहे असां सॼी उमिरि गुज़ारीसीं, असां सम्झूं था न इन्हनि शयुनि खे। हक़ मौजूद लाइक सब्सक्राइब कयो था भाउ, तव्हांखे जेको आहे नवां वीडियो मिलनि। कुर्ब महिरबानी।